जी नाज़रीन, करमपुर मां सां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। सिंध जो नाले वारो सहाफ़ी लेखक स्पोर्ट्स एंकर पर्सन राय बपड़ अचानक लाडाणो करे वियो आहे। जी नाज़रीन, करमपुर मां सां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कयूं पिया। सिंध जो नाले वारो सहाफ़ी लेखक स्पोर्ट्स एंकर पर्सन करमपुर जे ॻोठ मोरो रहावासी राय बली बपड़ अचानक दिल जे दौरे सबबि लाडाणो करे वियो आहे। जी नाज़रीन, करमपुर मां सां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कयूं पिया। सिंध जो नाले वारो सहाफ़ी लेखक स्पोर्ट्स एंकर पर्सन राय बपड़ अचानक दिल जे दौरे सबबि लाडाणो करे वियो आहे। मरहूम जी जनाज़ा नमाज़ सुभाणे सुबुह जो अबाणे ॻोठ मोरो में अदा कई वेंदी। जी नाज़रीन, करमपुर मां सां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कयूं पिया। सिंध जो नाले वारो सहाफ़ी लेखक ऐं स्पोर्ट्स एंकर पर्सन राय बपड़ अचानक दिल जे दौरे सबबि लाडाणो करे वियो आहे। हर वक़्तु आकार लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ करमपुर।